अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था हालिजी ढंढ खां। हालिजी ढंढ वेझो बासण लाइ आयल कराची वासी बागड़ी बिरादरी जी मोटर साइकिल रक्शा केडीए वाह में क़लटी। रक्शा में सवार क़ुंवार ऐं 3 मासूम ॿारनि समेत 5 ॼणा ॿुॾी फोत थी विया। 8 खे बचायो वियो। वाक़े बाद इलाइक़े में सोग वारो माहौल छायल। ख़बर मूजिबि मकली थाणे जी हद में वाक़े हालिजी ढंढ भरिसां कराची खां पाणी फ़राहम कंदड़ केडीए वाह जी RD 88 पुल वटि मिटीअ वारनि तेज़ हवाउनि सबबि मोटरसाइकिल रक्शा केडीए वाह में क़लटी थियण जे नतीजे में रक्शा सवार बागड़ी बिरादरीअ जे रड़ियुनि ते भरपासे जे ॻोठाणनि पहुची 8 ॼणनि खे वाह मां कढी बचाए वरितो, जॾहिं त 18 वरियुनि जी कुंवार पूजा धीअ सीताराम बागड़ी ऐं 60 वरियुनि जो रक्शा ड्राइवर दीनू बागड़ी, 4 वरियुनि जी लेला धीअ रविदास, 8 वरियुनि जी हिना धीअ देवदास ऐं 7 वरियुनि जो रामू पुटु ईरान बागड़ी समेत 5 ॼणा ॿुॾी फोत थी विया। जॾहिं त मक़ामी ॻोठाणनि जी ॻोल्हा बाद ॿुॾी वियल 2 ॼणनि कुंवार पूजा जंहिंजी शादी रथियल हुई ऐं ड्राइवर दीनू बागड़ी जी लाश खे कढी वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ॿुॾी वियल 3 ॿारड़नि में शामिल 2 निंगरनि ऐं 1 निंगर जो लाश राति देर सां ॻोल्हा बाद हथ नाहे अची सघिया। ॿिए पासे इतला मिलण ते पुण ठठे जे DC ओस्मान तनवीर वाक़े वारे हंधि नेवी एहलकारनि सां गॾु पहुची केडीए में ॿुॾी वियल 3 ॿारनि जे लाश जी ॻोल्हा लाइ नेवी एहलकारनि जे टोबनि जी मदद सां रेस्क्यू ऑपरेशन शुरू कराए छॾियो, पर ख़बर जी फाइल थियण ताईं 3 ॿारनि जा लाश हथ अची न सघिया। होॾां वाक़े वारे हंध ते सोग वारो माहौल सां गॾु बागड़ी बिरादरी जे मुतासिरनि जी घरनि में पुण रोजराड़ो मची वियो, जॾहिं त केडीए वाह मां कढियल 2 लाश कुंवार पूजा ऐं ड्राइवर दीनू जी लाश खे वारसनि हवाले कयो वियो ऐं ॾुस्कनि सुॾकनि में पंहिंजे घर मंज़िल पंप कराची ॾांहुं खणाए रवाना थी विया। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ हालिजी ठट्टो।